हाणे मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम मुमताज अली राहुजो साहब के सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम राहुजो साहब तव्हांजे साम्हूं महिरबानी भरपूर ताड़ियूं ऐं हाज़िर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल निहायत काबिल एहतराम इन कोहिस्तान की धरती से वाबस्ता पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जामशोर की वाग संभालींदड़ ऐं सिंध के अंदर मिनारिटी के मसलन की वजारत जा सूबाई वज़ीर डॉक्टर मोहनलाल कोहिस्तानी साहब, निहायत काबिल एहतराम असो तालके थाने बुला खान जो अगूणो सदर ऐं ज़िले जो अगवान भगवान दास कोहिस्तानी साहब, PSF असांजे नौजवानन जो अगवान कामरान बलोच साहब, जावेद शाना साहब, पीर एजाज शाह साहब, लियाकत खासकली साहब, सैयद फिजमून शाह, शेख अब्दुल्ला साहब, डॉक्टर जतियाल मोहम्मद हुसैन खासकली साहब इतने बुला खान जा इन पथरीली धरती से वाबस्ता दोस्तों अस्सलाम वालेकुम। जिए भुट्टो, जिए शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, जिए शरीफ चेयरमैन आसिफ अली जरदारी जिए बिलावल भुट्टो जरदारी। दोस्तों आउं तमाम घणो शुक्रगुजार आहियां अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जो जन पंहिंजी अज़ीम असांजी अज़ीम कायद असांजी अज़ीम भेण मानवारी हिन मुल्क जी पहिरीं चूंडियल वज़ीर पहिरीं औरत वज़ीर आज़म जो एज़ाज़ रखंदड़ असांजी मां असांजी भेण शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब के भेटा ॾियण जे लाइ कोहिस्तान जे अंदर हेॾे तादाद में दोस्तन के गॾु कयो आहे ऐं असांखे इहो शरफ़ हासिल थियो आहे त असां अज़ीम मां अज़ीम कायद अज़ीम अॻवान जे मान ऐं शान में कुछ लफ़्ज़ चई चऊं त आउं इहो ज़रूर चवंदुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन मुल्क जी तमाम वॾे में वॾी सियासी पार्टी आहे जिन जी सॼे मुल्क जे अंदर 18 फरवरी ते अवां ॾिठो अवां जे वोट सां अवां जे सपोर्ट सां अवां जी मोहबत सां अवां जी खुलूस सां पाकिस्तान पीपल्स पार्टी इक़्तिदार में आई। तव्हां ॾिठो हिन मुल्क ते हिन असेंबली जेका क़ौमी असेंबली सिंधी स्पीकर आंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी इन मुल्क जे वॾे में वॾे इदारो सेनेट जे अंदर कराची सां ई वाबस्ता जेको चेयरमैन चूंडियो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी आंदो। इन खां वधीक कहिड़ी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां ऐवान सदर जे अंदर हिकु सिंधी बहादुर सिंधी सदर थियो जेको चो तरफ़ जिए भुट्टो जिए सिंध जा नारा लगा। इन खां वधीक कहिड़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंधियुनि लाइ कुर्बानी हूंदी ऐं उन्हनि दोस्तनि खे ज़रूर ॿुधाईंदुसि 83 ऐं 86 जे अंदर सिंध के अंदर पाकिस्तान पीपल्स पार्टी से कुछ मजहबी कुछ समाजी कुछ सियासी दूरियों हुयूं अभी किथे हो जैसे असांजे वर्करनि ते कोड़ा पे हलिया फटका पे लगा जेलन ते गया सुनिन के चुनियूं पे ॾिनियूं। उन खां पोइ असांजी भेण काला बाडे न खपे उबार में ततल ॾींहं जे अंदर उते क़यादत कई त अवां किथे हो। उन्हनि दोस्तनि खे ज़रूर आउं चवंदुसि तनक़ीद करणु सवली ॻाल्हि आहे बर्दाश्त कयो अवी बचो माण्हुनि जे अॻियां पंहिंजा कारनामा ॿुधायो तव्हां सिंध जे माण्हुनि जी कहिड़ी ख़िदमत कई आहे। पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हितां जे माण्हुनि जी ख़िदमत कई रोज़गार ॾिनो उन्हनि खे इज़त नफ़्स ॾिनई उन्हनि जे घरनि में ॾीया भरिया चुल्हा भरिया उन्हनि माण्हुनि खे कंध मथे खयो ऐं ॻाल्हाइण जो हक़ ॾिनो। इन खां वधीक पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधियुनि जे लाइ जॾहिं पाणी जो मसइलो हुजे अवां जे रोज़गार जो मसइलो हुजे अवां जे हक़नि जो मसइलो हुजे कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी अवां वांगुरु मुजरमाना ख़ामोशी इख्तियार न कई आहे। असांजा दोस्त सदाई आया आहिनि असांजो ज़िले जो सदर साहब बि कोटड़ी जे थाणनि जे अंदरि गिरफ़्तार थियो सिंध जे इशूज़ ते असां जदोजहद कई आहे ऐं आउं त चवंदुसि त कायदे आज़म जे पाकिस्तान खां पोइ जे पाकिस्तान बचायो आहे उहो कायदे आज़म जो पाकिस्तान टुटी चुको हो। ही शहीद अवाम जो पाकिस्तान आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पाकिस्तान आहे। छो असीं पाकिस्तान तोड़ण जी ॻाल्हि कंदासीं छो असां पाकिस्तान ठाहियो जेको ठाहींदो आहे उनखे ज़रूर हुन सां मोहबत हूंदी आहे। जेका पुट ॼाणींदी आहे या ॿार ॼाणींदो आहे उनखे हुन सां केतिरी मोहबत हूंदी उहा तव्हांखे पंहिंजे घर जे अंदरि महसूसु थींदी। ईअं ई असांखे पंहिंजे मुल्क सां मोहबत आहे। पाकिस्तान जे हदुनि में पाकिस्तान जे आइन मुताबिक़ सिंध जे माण्हुनि खे रोज़गार ॾिबो हक़ ॾियारबा टाइम तमामु थोरो आहे। असांजे सदर साहब खे ॿियनि हंधनि में वञिणो आहे। आख़िर में मां इहो ज़रूरु चवंदुसि त दोस्तनि को ॻाल्हियूं न कजे माण्हुनि खे मुआशी तौरु मज़बूत कयो। उस्ताद बुखारी चयो त मञूं था सिंध
मञूं था सिंध तुंहिंजी सीट खे रत जी ज़रूरत आहे, पर रत खे अटे भाॼी भत जी ज़रूरत आहे। माण्हुनि खे रोज़गार ॾियो, माण्हुनि सां कमु करियो, माण्हू मज़बूत थींदा। इंशाअल्लाह सिंध जो माण्हू इज़त ऐं नफ़्स हिन मुल्क ते हुक्मरानी कंदो। जीअं